पंहिंजी औलाद खे हाणे खां ई तरबियत ॾियो। उन्हनि खे ॿुधायो जी बाबा ग़लती इंसान खां थींदी आहे, फ़रिश्तनि खां न थींदी आहे। अगरि तव्हांजी औलाद खां ग़लती थी बि वई आहे, ग़लती न लिकाइनि, सच चवनि, छो जे सच हमेशह रहंदो आहे। हिकु कूड़ खे लिकाइण जे लाइ 100 दफ़ा कूड़ थो ॻाल्हाइणो पए। कूड़ खां जेतिरो थी सघे परे रहो, छो जो हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइण जे लाइ 100 दफ़ा ॻाल्हाइणो थो पए। सच ॻाल्हाइण में काई ऐब न आहे। ग़लती इंसान खां थींदी। मां बि ग़लती कयां थो, लेकिन क़बूल कयां थो हा मुंहिंजो ग़लति फ़ैसिलो हुयो, छो जो मां कुझु ॿियो पियो सम्झां, लेकिन नतीजो हुनजो कुझु ॿियो निकितो। क़बूल करण में काई ऐब न आहे। हमेशह इंसान पंहिंजी ग़लती क़बूल कंदो त अॻिते वधंदो, ग़लती क़बूल न कंदो त पंहिंजे माज़ी में ई रहंदो।